सुहिणा हूंदा सवे हज़ारे सुहिणनि जा सरदार सिंधी सुहिणा हूंदा सवे हज़ारे सुहिणनि जा सरदार सिंधी लख लहे थी लोॾ उन्हनि जी लख लहे थी लोॾ उन्हनि जी ओ दुनिया जा दिलदार सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मालियो मालियो खाओ पियो सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मौजू माणियो ऐं खाओ पियो सिंधी वाह 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 जियो सिंधी जियो सिंधी परिवारनि में सिंधी खे खणी करे सिंधी भाषा खे खणी करे अॼु जे युवान में जेकी इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जेको हो उनखे परियां करण लाइ अलॻि अलॻि प्रकार जा प्रयत्न थी रहिया आहिनि समाज में जीअं भारतीय सिंधु सभा नंढे ॿारनि खे बाल संस्कार शिविर खां त जेके पढ़ी रहिया आहिनि उनखे NCBCL जा असां जेके सिंधी क्लासिस हलाईंदा आहियूं उन द्वारा या त पंहिंजी संस्कृति जेकी आहे उहो सिंधु दर्शन यात्रा जेके गुज़िरियल 26 सालनि खां लेह लद्दाख में वठी करे सिंधु नदी ते करे रहिया आहियूं इन प्रकार जी अलॻि अलॻि एक्टिविटी थी रहियूं आहिनि सिंधियुनि जी इमेज असांजे मैड्रिड में तमामु सुठी आहे सभिनि खे ख़बर आहे तमामु महिनती माण्हू आहिनि महिनत कंदा आहिनि ऐं इज़त जी रोटी खाईंदा आहिनि त सिंधियुनि जो नालो असांजे मैड्रिड में या स्पेन में तमामु सुठो आहे असीं तमामु फ़ख़ुर सां सभिनि खे ॿुधाईंदा आहियूं असीं हिंदुस्तानी आहियूं ऐं असीं सिंधी आहियूं त हितां जा जेके वेडिंग प्लानर्स आहिनि हू बि गूगल में चेक था करनि की घड़ी छा थींदी आहे सगड़ी छा थींदी आहे एतिरो वणंदो आहे ओॾी महिल की हुननि खे बि असांजो कल्चर वधीक सम्झ में अचे पियो ऐं मंदर जेके आहिनि हुते बि मंदर में जेके पंडित आहिनि हुननि खे बि ख़बर आहे की पलव छा थींदो आहे या ॿार जेके आहिनि हू बि चेक था करनि हू उधेरो लाल त तमामु सुठी ॻाल्हि आहे की अवेयरनेस वधीक में वधीक फैले पई ऐं मुंहिंजे सुझाव में असांखे पंहिंजे सिंधी ॿोली ऐं संस्कृतीअ खे जे ईअं ई रखिणो आहे क़ाइमु रखिणो आहे त अहिड़ा वीडियोज़ असांखे वधीक में वधीक ठाहिणु खपनि जिते सभिनी देशनि मां ख़बर पए की असां सभु सिंधी केतिरा त प्यारा आहियूं ऐं पंहिंजे सिंधी थियण में केतिरो फ़ख़ुरु था करूं चेटीचंड जो मेलो मल्हाईंदा आहियूं जंहिंमें हिंदुस्तान जे जुदा जुदा शहरनि मां कलाकारनि खे घुराए सिंधियुनि खे सिंधी संगीत छेॼ ऐं नाटकनि जी मौज वठाईंदा आहियूं 50% खनि सिंधी हांगकांग में सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहियूं बाक़ी 50% जेके जवान ऐं ॿार आहिनि उहे पाण में अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदा आहिनि असां सिंधी सकाफ़त खे पुख़्तो करण लाइ सिंधी संस्कृति खे अॻियां वधाइण लाइ सिंधी ॾिणनि वारनि खे उन्हनि जे मन में उन्हनि जे ज़िंदगी में उतारण लाइ उन्हनि पंचायतनि वग़ैरह जे ज़रिए सोशल मीडिया खे इस्तेमालु कंदे पुख़्तो करे सघूं था उन्हनि खे महसूसु कराए सघूं था हीअ सभु एतिरा रिच आहिनि एतिरा शाहूकार आहिनि जो असांजे चौगत जेके ॿिया वसीला नज़र अची रहिया आहिनि उहे उन जे साम्हूं ॼामड़ा ऐं दादा लेट दादा अर्जन दासवाणी ऑफ सिंगापुर उन्हनि जी अॻुवानीअ में romanaiSindhi.org वेबसाइट बि शुरू थी हुई इहा ई त ॿोली आहे रोमनाई सिंधी स्क्रिप्ट जंहिंजे पुठियां असां हेॾनि सालनि खां 12 सालनि खां वठी हिते कमु करे रहिया आहियूं त जीअं असांजी ॿोली ग्लोबल सिंधी कम्यूनिटी में अॻियां वधे जीअं ई असां ज़ूम क्लासिस शुरू कया त असांजी अटेंडेंस वधंदी वई हाणे न रुॻो नॉर्दर्न कैलिफोर्निया या बे एरिया जा ॿार पर सॼी कैलिफोर्निया जा पर सॼे USA जा ॿार बि अचणु लॻा त सिंधी कम्यूनिटी ऐं सिंधी सिविलाइज़ेशन जंहिंजा असीं डिसेंडेंट्स आहियूं असांजी क़ौम असांजा सिंधी सभ्यता तमामु पुराणी आहे ऐं तमामु ऊची आहे इन ख़्याल खां ॾिसिजे त असांखे फ़ख़ुरु महसूसु थियणु खपे अॼु असीं सिंध में नथा रहूं पर असीं सिंधी ग्लोबल कम्यूनिटी आहियूं हाणे जीअं इंटरनेट आहे ऐं जेको सोशल मीडिया आहे उन सां कुझु अवेयरनेस अचे पई उन सां माण्हू सुजाग थियनि पिया
सो असां हिते सिंधी स्कूल बि शुरू कयो। उन में जेके नंढा नंढा ॿार आहिनि उन्हनि खे मोकिलींदा आहिनि, पर घणा ॿार कोन अचा, 7-8 ॿार 10 ॿार वधि में वधि, पर ॿार घटि अञा सेकेंड जनरेशन शुरू पई थिए। त सिंधी ॿोलीअ खे मां ॾाढो वधाइण जी कोशिशि कंदो आहियां, भई असां सिंधी ॻाल्हायूं। सिंधीअ जो जेको कल्चर आहे ॾाढो पुराणो कल्चर आहे, हज़ारे साल पुराणो आहे। 8000 साल त असांखे ख़बर आहे, पर उन खां बि पुराणो हूंदो। ऐं जेको बि इंडस वैली सिविलाइज़ेशन थींदी आहे उहा असांजे ओल्ड में ओल्ड आहे, ओल्डेस्ट आहे। त असां हिते ऑस्ट्रेलिया में कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजी सिंधी ॿोली जीअरी रहे।